दोस्तों, उम्मीद आहे सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो मास्टर कंपनी जो एल्बम नंबर 2002 में रिलीज़ आहे। सिंधी सहरा ऐं शादियुनि जो प्रोग्राम जे हिसाब सां ठहियल आहे। एल्बम तमामु बहितरीनु आहे ऐं हिन जी सिलेक्शनकार आहे मीर मोहम्मद अब्बासी। साइड में जेको अच्छे वॻे सां आहे इहो मीर मोहम्मद अब्बासी आहे, पुराणो शाइर मुख़्तियार शीदी जो। ऐं हिन में काफ़ी जेके सहरा आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। ऐं असांजे पसंदि में जेको आहे तुंहिंजे हथनि ते आहे मेहंदी लॻल, तमामु बहितरीनु सिंधी सहरो आहे। दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, कमेंट शामिलु कयूं। उन खां बाद तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं इन दौर में ही केतिरो एल्बम हलियो ऐं इन सां गॾोगॾु ॿिया कहिड़ा एल्बम मुख़्तियार जा आया। ऐं दोस्तनि खे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं हलूं था कमेंट्स जी तरफ़ त हाणे पहिरियों दोस्त लिखियो आहे त वेरी नाइस शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट अदा। ऐं उन खां पोइ हसन अहमद महर भाउ लिखियो आहे त नाइस एल्बम, वॾियूं महिरबानियूं दोस्तो कुर्ब। ऐं उन खां पोइ वरी दोस्त लिखियो आहे त जियो दा ज़बरदस्त बढ़िया काम है। उन खां पोइ शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। ऐं आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम, वॾी महिरबानियूं। ऐं तव्हांजे कमेंट्सुनि जे करे ई चैनल हलायूं पिया दोस्तो, वॾियूं महिरबानियूं। ऐं उन खां पोइ वहीद भाउ जा 3 कमेंट्स आहिनि। इहो वहीद जो प्यार आहे, सिक आहे, वॾी महिरबानी वहीद भाउ। सभिनी दोस्तनि जो कुर्ब आहे मूं ते, थोरा आहिनि जो कमेंट्स कनि पिया। ऐं सभ खां ज़रूरी ॻाल्हि तव्हांखे वरी दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। इन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त एल्बम कहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में कहिड़नि शाइरनि जी शाइरी आहे, कहिड़ा सेरा आहिनि, कहिड़ा गाना आहिनि, सभु ॿुधाईंदासीं। ऐं कहिड़े शाइर सिलेक्शन कई आहे। एल्बम तमामु बहितरीनु हलियो आहे। ऐं हिन एल्बम सां गॾु जेको मुख़्तियार शीदी जो एल्बम आयो आहे सचल प्रोडक्शन में 5हों एल्बम, तमामु बहितरीनु आहे उहो। हाणे इनशाला ही आख़िरी एल्बम आहे सेरनि जो। इन खां बाद अव्हांखे जेके गीतनि वारा एल्बम आहिनि सचल प्रोडक्शन में, इनशाला उन सां तारीफ़ कराईंदासीं। हाणे हलूं था, हिन जे पहिरीं शाइरी आहे मीर मोहम्मद अब्बासी जी। ऐं सेरो लिखियो अथई, सेरे जा ॿोल लिखिया अथई छापे कार्ड शादीअ जा। ऐं हिन में तव्हां अनोखी ॻाल्हि ॾिसो त वहीद हिकिड़े जो हिकिड़ो तमामु बहितरीनु शाइरी सां गॾु सेरो लिखियलु आहे। हुन सेरे जा ॿोल आहिनि, थित शादीअ जी ॿधी आहे, थित मतिलबु तारीख़ शादी जी ॿधी आहे। ऐं उन खां पोइ सागर शाह जो बि तमामु बहितरीनु शाइरी आहे। शाइरी जा ॿोल लिखिया अथई 100 जा खणी नोट घोरियां पिरीअ तां। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, ॾाढो खिलां थो ॾाढो ख़ुशि थो थियां। ऐं उन खां पोइ ग़ुलाम रसूल जी शाइरी आहे तमामु बहितरीनु, मौला मुंहुं जूं उमेदूं पुॼाईंदो। उन खां पोइ मुमताज़ चांडे जी शाइरी आहे, दावत ॾियो देरि न कयो। ऐं उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे तमामु बहितरीनु, घड़ी वाह जो ठहे थी घोट सोणे खे। उन खां पोइ वरी मुमताज़ चांडे जी शाइरी आहे तुंहिंजे हथनि ते मेहंदी। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जी शाइरी ॿुधाई। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, वे दोहल वारा अॼु ख़ुशीअ जी रात आहे। ऐं उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आख़िरी लास्ट में सेरो आहे त सदा शादियूं थियनि सिंध में। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको दोस्तो। अव्हांखे ही वीडियो कीअं लॻो ऐं अहिड़ी इंफॉर्मेशन वीडियो ॾिसण लाइ असांजो चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात अचे।